أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم. إنا أرسلناك شاهدا ومبشرا ونذيرا وداعيا إلى الله بإذنه وسراجا منيرا. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. صلاة شيء پڑھو بلند آواز سے. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأهل بيته وأزواجه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. मुझा दोस्तों अजीजो ऐं बुजुर्गो भाइरो मूंखे हुकुम कयो वियो तो कुछ वक्त जे लाइ मां अवां जे साम्हूं हाज़िर थियां. इंशाअल्लाह मुंहिंजे बयान खां बाद में बाक़ी उलमा इकराम जा बयान थींदा. मां त हिकिड़ो तालिब इल्म जी हैसियत रखंदड़ हज़रत साईं जन जी मौजूदगी में 2-4 ॻाल्हियूं अर्ज़ करण चाहियां थो. ईअं सम्झो त मां पंहिंजो साईं खे सबक पियो ॿुधायां. जेका कमी पेशी हूंदी साईं जन उहो मुंहिंजो इस्लाह फरमाईंदा. मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व ताला जल्ल शानुहु हिन महीने जे अंदर तव्हां असां जे मथां एक वडी मेहरबानी फरमाई. तव्हां असां जे मथों रब करीम वडे में वडो एहसान कयो. वडो रब करीम तव्हां असां जे मथों थोरो कयो. हालांकि अल्लाह साईं जा त असां जे मथों अणगणिया एहसान हिन रब करीम जा एतरा थोरा आहिनि. एडियूं रब करीम जूं तव्हां असां खे ॾिनल नेमतूं आहिनि. रब फरमायो कुरान मजीद जे अंदर व इन तउद्दू नेमत अल्लाह ला तुसूहा. रब करीम फरमायो ऐ बानो जे करे तव्हां मां रब करीम जी नेमतुनि खे शुमार कंदव गणींदव ला तुसूहा. रब तो फरमाए न गणे सघे. एडियूं रब करीम जूं तव्हां असां जे मथों मेहरबानियूं. पर ख़ास करे हिन महीने जे अंदर रब तव्हां असां जे मथों जेको थोरो कयो, रब जेको तव्हां असां जे मथों एहसान कयो, खुद रब कुरान मजीद जे अंदर भी पाण चयो त मां पाननि जे मथों थोरो कयो. रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम. रब फरमायो मां मोमिननि जे मथों वडो थोरो कयो आहे. मां मोमिननि जे मथों वडो एहसान कयो आहे. रब कहिड़ो एहसान? आसमान ॾिनो,
जमीन ॾिनई, सिज ॾिनई, चंड ॾिनई, सितारा ॾिनई, जन्नत ॾिनई, हूरा ॾिनई, मलाइक पैदा कई। रब इहो एहसान रब तो फरमाए इहे एहसान अथव पर इहे एहसान घटि, अञा मां रब जो एहसान ॿियो अथव। साईं वो केड़ो एहसान? रब फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब करीम फरमायो मां मोमिनन जे मथो थोरो एहसान इहो कयो आहे जो तव्हां जे मोहम्मद मुस्तफा जी ज़ात मोकली थो। ये समझो त नबी जे अचण खां अॻ में हीअ उम्मत निंधण की ही मोहम्मद मुस्तफा जे अचण खां पोइ मालकी वारा थियासीं। अल्लाह सही पंहिंजे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी लक़ब अता फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। रब फरमायो मुंहिंजा महबूब नबी मां रब करीम तोखे जहान वारनि जे लाइ रहमत करे मोकिलियो आहे। नंढन जे लाइ भी रहमत, वडन जे लाइ भी रहमत, मुसलमानन जे लाइ रहमत, पर काफरन जे लाइ भी मुंहिंजो महबूब नबी रहमत बणजी। तव्हां चवंदो त मुसलमाननि जे लाइ त रहमत, काफरनि जे लाइ रहमत कीअं? नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े जंग जे मैदान ते हा। साहबी तो फरमाए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जी हिकिड़े काफर जे मथों नज़र पइजी वई, जेको काफर जमीन ते पयो आ, पट ते पयो आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर भरे बीठल साहबीअ खे सॾु कयो, मुंहिंजा साहबी ओरे आ। साहबी आयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा साहबी हे काफर जख्मी थियो पयो आ ज़मीन जे मथां, हिन जे मथों तूं तलवार हलाए हिन खे मारे छॾेसि। साहबी तो फरमाए मांखे नबीअ जो हुकुम थियो, मां उन काफर जे मथों तलवार हलाई, काफर त मरी वियो। मांखे ॻाल्हि सम्झ में न आई त मुंहिंजो महबूब नबी मूंखे हुकुम छो कयईं। मां त पर बरो बीठो हुमि, मां त परे बीठो हुमि, मांखे नबी साईं घुरायो छाजे लाइ? मां साईं जन खे अर्ज़ु के मां लाजा रसूल कुर्बानो वञाव। साईं तव्हां उन काफर जे मथों बीठा हुयो, तव्हां उन काफर जे मथों तलवार हलायो आ, उहो काफर मरी वञे हा, तव्हां पाण ईअं न कयो। मां पर भरो बीठो हुमि, मांखे जे तव्हां सॾु कयो उन काफर के मथों तलवार हलाई। मुंहिंजा महबूब नबी मांखे ॻाल्हि सम्झ में न आई। मुंहिंजे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा साहबी छा तोखे ख़बर नाहे रब करीम जो कानून आ त मां अल्लाह ॿिनि क़िस्मनि जा माण्हू जहन्नम में दाख़िल कंदुमि। हिकिड़ो उहो माण्हू जहन्नम में वेंदो जेको नबीअ खे नऊज़ बिल्लाह शहीद कंदो, क़त्ल कंदो। ॿियो उहो माण्हू जहन्नम में वेंदो जंहिंखे नबी मारींदो। हिकु उहो माण्हू जेको नबीअ खे शहीद करे, क़त्ल करे। ॿियो उहो माण्हू जंहिंखे नबी मारे, माना हुन खे नबी मारियो। कल क़यामत जे ॾींहुं रब चवंदो तुंहिंजा लक्षण त इहे हुया न जो नबी मारण ते मजबूर थियो, जो नबी तोखे मारियो। इन जे करे उहो माण्हू जन्नत में वेंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मुंहिंजा साहबी जेकॾहिं मां इन काफर खे मारिया हां त क़यामत जे ॾींहुं इहो काफर मां मुहम्मद करीम जे मारण जे करे जहन्नम में वञे हां। मां इन जे करे तोखे सॾु कयुमि त तूं मारेसि, भले इहो काफर पंहिंजे करतूतनि पंहिंजे कुफ्र जे करे जहन्नम में वञे, पर मां मुहम्मद करीम जे मारण जे करे इहो काफर भी जहन्नम में न वञे। ॻाल्हि सम्झ में आई आहे त सुभान अल्लाह कयो। माना मां जे नबी मारी दो मांस त कल क़यामत जे ॾींहुं इहो काफर मुंहिंजे करे जहन्नम में वेंदो। मां इन जे करे न मारियो मांस, तोखो मारायो मांस त भले पंहिंजे करतूतनि जे करे जहन्नम में वञे त वञे, पर मां नबीअ जे करे काफर भी जहन्नम में न वञे। मुंहिंजो महबूब नबी मुसलमाननि जे लाइ त रहमत बणजी आया, पर काफरनि जे लाइ भी मुंहिंजो महबूब नबी रहमत बणजी आयो।
एडो मुझो महबूब नबी, एडो मान ईशान वारो नबी, हिन उम्मत जी सारे संभालण वारो नबी, हिन उम्मत सां प्यारो करण वारो मुझो महबूब नबी। दुनिया वारो रब जी ज़ात जो कसम आ, ॿिया नबी भी आया पर मुझो महबूब नबी जो, मुझे महबूब नबी जे अचण जो अंदाज ही पंहिंजो हुयो, मुझे महबूब नबी जो अचण जो अंदाज ही पंहिंजो हो। मुंहिंजा दोस्तो अजीजो, दुनिया चवंदी आहे त यूसुफ अलैहिस्सलाम सुहिणो हो, मां थो चवां जंहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो उन्हनि पंहिंजूं इश्क में आङिरियूं कटरायूं, पर जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा खे ॾिठो उन्हनि पंहिंजूं गर्दनूं कटरायूं। एडो मुझो महबूब नबी, मान शान वारो नबी, साहबा इकराम नबी जे मथों सिर कुर्बान करण के भी फख्र महसूस कंदा हा। साहबा इकराम नबी जे मथों जानियूं कुर्बान कंदा हा। हिकड़े दफे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा इकराम के मैदान ते वठी विया जंग ते। साईं जन ॾिठो त काफरन वट खाधे पीते जो सामान आ, अयाशी जो सामान काफरन वट, हर शय काफरन वट आ। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका जमात आयल हुई, साईं जन पंहिंजी जमात जी पोजीशन ॾिठी। साईं जन फरमायो साहबा इकराम के, साहबियो तव्हां तैयारी करे कोन आया हो, जे तव्हां जी मर्जी हुजे तैयारी करे मदीने हलो, तैयारी करे मदीने पो अची करे काफरन सां विढ़ो, छा रायो आहे तव्हां जो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं इहो ऐलान कयो त हथियार काफरन वट, खाधे पीते जो सामान काफरन वट, सवारियों काफरन वट, हर शय काफरन वट। मुझे महबूब नबी पंहिंजे सहाबा जी हालत ॾिठी आ। मुझे महबूब नबी ॾिठो हिनन सहाबा इकराम के विढ़ण जे लाइ हथियार कोन, पत्थर खणी आया आहिनि। बुख एडी थन जो पेट सां पत्थर ॿधी आया आहिनि। सवारियूं मुझे सहाबा वट आहिनि कोन, पंधे आया आहिनि। घणे पंध करण जे करे पेर फाटी इगड़ियों बधी आया आहिनि। मुझे महबूब नबी ॾिठो त मां सहाबा इकराम खे वॾी ताकत जो तो मुकाबलो कराया। मुझे महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा इकराम के फरमायो, साहबियो जे तव्हां जो रायो हुजे त मदीने हली तैयारी करे पो काफरन सां विढ़ो। हजरत मिक़दाद बिन असवद साहबी उथी बीठो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नहनु नुक़ातिलु अन यमीनिका व अन शिमालिका व अन खल्फिका व अन अमामिका वला नक़ूल कमा क़ालत यहूद ले मूसा इज़हब अंत व रब्बुका फ़क़ातिला इन्ना हाउना क़ाइदून। ओ अल्लाह जा रसूल कुर्बान वञा, सही तैयारी करे उहो अचे जंहिंखे जीअण जो शौक़ हुजे। तैयारी तो सही उहो करे अचे जंहिंखे जीअण जो शौक़ हुजे। दुरुशे पढ़ो बुलंदा। जंहिंखे जीअण जो शौक़ हुजे। असां त तव्हां जे हुक्म जे इंतजार में हो, घर छॾियोसे, वतन छॾियोसे, बच्चा छॾियासे, सब पंहिंजो देश छॾे तव्हां जे हुक्म जे इंतजार में हो। तव्हां हुक्म कंदा वञो, असां जानियूं ॾियण में देरी न कंदासीं। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हु इन मैदान जे अंदर जख्मी थी पियो। साहबी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने आया, अर्ज़ क्यों अल्लाह जा रसूल कुर्बान वञा। साईं हज़रत साद मोकिलण वारो आ, साद जा पोयां पसाइन। साईं साद मोकिलण वारो आ, साईं जख्मी थियो पियो आ पट ते। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया, हज़रत साद जे मथे खां अची बीह रहिया। मुंहिंजो महबूब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत साद जे मथे खां अची बीठा। फरमायो औसनी या साद, औसनी या साद, साद मोकिलण वारो
आ पुट तू त हाणे फौत थियण वारो आ जेका वसियत करणी थी जा वसियत कर मां मोहम्मद तुझी वसियत पूरी कयां सद पुट मोकिलण वारो आ जेकी दिल जी तमन्ना थी ॿुधाए हज़रत सद जे कन ते जॾहिं मुंहिंजे महबूब नबीअ जो आवाज़ पहुतो आ ख़ुशीअ जी लहर डोड़ाई वई ज़ख्मी थियल पुठा ज़मीन ते रखियो वेठो आ जॾहिं नबीअ जो आवाज़ सद जे कन ते पहुतो आ ज़मीन ते ठूठियूं ॾेई पंहिंजो जिस्म घिसकाईंदो पंहिंजो मथो अची मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमनि जे विच में अची रखियईं उन टाइम ते हज़रत साधु चवण लॻो ज़ालिक मा तमन्नैतु साईं वसियत करण जी कहिड़ी ज़रूरत आहे तमन्ना ज़िंदगीअ में इहा हुई आख़िरी मुंहिंजी तमन्ना इहा हुई त आका जा कदम हुजनि मां सद जो मथो अचे आख़िरी पोयां पसा मुस्तफ़ा जे कदमनि में पूरा थियनि साईं सद खां मथे कहिड़ी मां जो पुटु ख़ुशि नसीब आहे जंहिंजा पोयां पसा मुस्तफ़ा जे कदमनि में कुर्बान थींदा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफ़ा कायदे मिल्लत मौलाना फजल रहमान नारे तकबीर एडो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां सहाबाए किराम प्यार कयो सहाबाए किराम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां सिर कुर्बान करण जे लाइ तैयार रहंदा हा तो मुझा दोस्तों अजीजो असां भी उन मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती आए हो तवां असां के घुर्जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नक्शे कदम ते हलऊं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिनल राह ते पंहिंजी जिंदगी गुजारियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक या उन जे दिनल रस्ते ते हलऊं इन में तवां जी दुनिया भी भली थींदी आखिरत भी तवां जी असांजी भली थींदी तो मुझा दोस्तों अजीजो साईं जन जो भी बयान थींदो मां तवां उन साईं जे दरमियान में वधीक हायल थियण नथो चाहियां दिल घुरे थी त हिकिड़ो शेर अवां खे मुख़्तसर अबे अमर जे बारे में ॿुधायां इंशाअल्लाह पोइ तव्हां खां इजाज़त वठां थो सलात सुवारे पढ़ो बुलंद आवाज़ सां